अल्लाह जी नेमतुम जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। الرحمن علم القرآن خلق الإنسان علمه البيان الشمس والقمر بحسبان والنجم والشجر يسجدان والسماء رفعها ووضع الميزان ألا تطغوا في الميزان وأقيموا الوزن بالقسط ولا تخسروا الميزان والأرض وضعها للأنام فيها فاكهة والنخل ذات الأكمام والحب ذو العصف والريحان فبأي آلاء ربكما تكذبان آمنت بالله صدق الله العظيم. सुभान अल्लाह। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। आओ या अवां जी मेज़बानी तरह सैयद आई मूंसां गॾु मौजूद आहिनि। आओ या तव्हांजो मेज़बान इरशाद जागीरानी तलावत कलाम पाक ॿुधणी साथ माणी सी फबे आई आला रबिकुमा तुकज़िबान। ज़िक्र हुयो त अल्लाह जी कहिड़ियुनि कहिड़ियुनि नेमतुनि खां इनकार कंदो। शुक्र आहे त तव्हां हयात आहियो, सिहतमंद आहियो, ठीकु आहियो, तव्हांखे हथ आहिनि, तव्हांखे पेर आहिनि, तव्हां वटि ख़ुशियूं आहिनि, तव्हां वटि ख़ैर आहिनि, ढेरों ढेर आहिनि। सो जंहिं बि हाल में आहियो रब करीम जो शुक्र अदा कयो ऐं मग़फ़िरत जो इहो शो हले पियो। 16हों अॼु रोज़ो आहे, ख़बर ई न पई त अध खां वधीक रमज़ान क्रॉस थी वियो आहे। असां अणॼाणाईअ में मतिलबु ईअं ई अञा जेकॾहिं ज़िंदगी गुज़ारींदासीं त पोइ अलाए जो छा थींदो असांजो। पर जेकॾहिं तव्हां ॼाणो था आख़िरत जो तव्हांखे फ़िकुरु आहे त तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि मां ॾसे छॾियां, ॿुधाए छॾियां त अलाह पाक जी जेका मोहबत नसीबु थींदी आहे न उहा इन तरीक़े सां नसीबु थींदी आहे। अलाह पाक तव्हांखे पंहिंजे वेझो बंदनि खां गुज़ारे कंदो आहे, माण्हुनि खां गुज़ारे कंदो आहे। जेकॾहिं माण्हू तव्हांखे चाहिनि था, माण्हू तव्हांखे भाइनि था, माण्हुनि जी मोहबत तव्हांखे कुर्ब माण्हुनि जो नसीबु थी वियो आहे, जंहिंखे पाण चवंदा आहियूं त हुकूकुल्लाह खां पोइ हुकूकुल इबाद बि आहिनि। त जेकॾहिं उन्हनि मां तव्हां गुज़री करे अॻिते अचो था त अलाह पाक उन्हनि खे पसंदि कंदो आहे जेकी ख़ल्क़ जी ख़िदमत कंदा आहिनि। खोड़ माण्हू अहिड़ा ॾिठा आहिनि जिन वटि सभु कुझु आहे पर सुकून न आहे। सुकून सिर्फ़ु इन सेंस में ई अची सघे थो, इन ॻाल्हि में अची सघे थो तव्हां अलाह जे बंदनि जी ख़िदमत कंदव, अलाह जे बंदनि जी हेल्प कंदव ऐं जेकॾहिं को साहिल तव्हांजे दरवाज़े ते अचे थो त महिरबानी करे उनखे कुझु न कुझु ॾियो ज़रूरु। असां ॿहिराड़ी में ॾिसंदा आहियूं त असां जूं अमड़ियूं, असां जूं भेनरूं ॿियो कुझु न हूंदो आहे त पोइ अटे लप बि उन्हनि खे ॾेई छॾींदियूं आहिनि, खार कलप ॾेई छॾींदियूं आहिनि, पुराणा कपिड़ा ॾेई छॾींदियूं आहिनि। बहरहाल कुझु न कुझु उन्हनि खे ॾियणु घुरिजे। अलाह पाक पंहिंजो बंदो तव्हांजे दरवाज़े ते उमाणियो आहे, माना
इन जो मतिलबु इहो थियो त तव्हां इन लाइक़ु आहियो, तव्हां क़ाबिल आहियो, अलाह पाक वटि तव्हांजी इज़त आहे, इन जे करे हुन पंहिंजो बंदो तव्हांजे दरवाज़े ते माणियो आहे। बेशक बेशक तव्हां सही चई रहिया आहियो त पंहिंजो बंदो जॾहिं तव्हां ॾांहुं आयो आहे उहो अलाह जे नाले ते अव्हां खां घुरी रहियो आहे, तव्हांखे उन्हनि खे ज़रूरु कुझु न कुझु ॾियणु खपे। जेशा तव्हां ॿुधायो त अॼु 16 रोज़ो आहे ऐं रोज़ा ईअं गुज़रनि पिया ख़बर ई न पई पवे, महिमान आहे रमज़ान, त जेतिरो थी सघे ओतिरो इबादतुनि में वञो, इबादतूं कयो ऐं पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरो ऐं स्पेशली तव्हां पंहिंजे आस पास पंहिंजे घर वारनि जो ख़्यालु रखो। कल्ह हिकिड़ो ॾाढो सुठो इतफ़ाक़ थियो जेको अव्हां सां बि शेयर कंदी हलां, त मुंहिंजे नंढड़े कज़न अर्शमान 7 सालनि जो आहे, उन रोज़ो रखियो ऐं पूरो रोज़ो रखियो 7 सालनि जे ॿार। पोइ उनखां पोइ उनखे जीअं रोज़े कुशाई थींदी आहे, त आउं इहो ॿुधाइण जो मक़सदु इहो हो त अव्हां जेकॾहिं ॿार घर में रोज़ा रखनि था त उनखे स्पेशल फील करायो। तव्हां जेतिरा बि घर में मेंबर्स आहियो उन्हनि सभई जेके बि उनखे गिफ्ट ॾियो, उन लाइ उहो जेको एतमाम आहे उहो सुठे तरीक़े सां करियो ताकी ॿार खे इहा शइ महसूसु थिए त अॼु मूं को सुठो कमु कयो आहे, छो जो उहो वालदीन खे ई ॾिसंदो आहे, उहो पंहिंजे वॾनि खे ई ॾिसंदो आहे ऐं जॾहिं वॾा उनखे एप्रिसिएट कंदा, चवंदा आहिनि एप्रिसिएशन जेका आहिनि उहा वॾी पावर रखे थी, त तव्हां लाइ जेकॾहिं को सुठो कमु थिए थो न उनखे एप्रिशिएट बि करियो ऐं ॿारनि खे जेको आहे न उनजी हिमत अफ़ज़ाई करियो। ॿुधायो त असां बि गुलनि जा तोहफ़ा खणी पहुचूं आहे न, नंढे ॿार खे ख़ुशि थिया गुलनि जा हार पारायूं आहे। ख़ैर नंढनि ॿारनि जी हौसला अफ़ज़ाई इंतिहाई ज़रूरी आहे। अॼोको प्रोग्राम तव्हां ताईं पहुचाइण में असां सां ताउन कयो आहे मलका फूड वारनि बि। मलका फूड ॾाढो ज़बरदस्तु आहे ऐं मलका जा मसाला ॾाढा ज़बरदस्तु हूंदा आहिनि, इन जे करे त पाण चवंदा आहियूं छा चवंदा आहियूं त लज़त ने थामा सिहत का हाथ मलका मसाला। मलका मसाला अॼु असांजी बाक़ाइदा स्क्रीन में तव्हांखे हिन वक़्तु नज़र बि अची रहियो आहे, इन जा खोड़ सारा मसाला आहिनि, बम्बई बिरयानी मसाला बि आहे, अचार गोश्त मसाला बि आहे, ऐं तव्हां बि कुझु ॿुधाईंदो हिन बारे में। बिल्कुलु बिल्कुलु, हिन खे जेको आहे मलका मसाला खे द क्वीन ऑफ टेस्ट बि चयो वञे थो, माना मलका आहे टेस्ट जेके बि उन्हनि सभिनी जी मलका आहे, नालो बि मलका मसाला ई आहे। जी तव्हां ॿुधायो त आचार गोश्त जो मसालो आहे असां वटि, काली मिर्च जेको आहे, कारो मिर्च जेको आहे उनजो बि हिकिड़ो पेस्ट थियल मसालो आहे जेको असां मुख़्तलिफ़ शयुनि में विझी सघूं था। उनखां अलावा हिन जेको आहे उहो बिरयानी जो मसालो आहे। बिरयानी में असां चाहींदा आहियूं, हिकिड़ो हूंदो आहे पुलाव ऐं ॿी हूंदी आहे बिरयानी। असां चाहींदा आहियूं त बिरयानी जेका आहे न चटपटी थिए, त बिरयानी जो उहो मसालो आहे जेकॾहिं तव्हांखे चटपटी करणी आहे पंहिंजे ॿोड़ खे या पंहिंजी बिरयानी खे, त तव्हां ज़रूरु मलका मसाला यूज़ करियो। ऐं उनखां अलावा इरशाद तव्हांखे ॿुधायां त हिन में सवयूं बि अथव। बिल्कुलु, ऐं सवयुनि खे ॾिसी तव्हांखे कुझु यादि अचे थो? बिल्कुलु, मूंखे त बहिराड़ी यादि ईंदी आहे त उते अमां जॾहिं पाण सयूं ठाहे वठंदी, पुराणी हिकिड़ी मशीन तव्हां ॾिठी हूंदी सयुनि जी, ऐं अटे जूं जॾहिं सयूं ठहंदियूं वरी उहे जॾहिं पचाए बि त उन्हनि जो टेस्ट पंहिंजो, पर हिन जो टेस्ट पंहिंजो ज़बरदस्तु आहे। मलका वारनि जूं सयूं मार्केट में मौजूदु आहिनि, इहे बि तव्हां खाओ। ऐं सयूं ईद ते उअं ई पचंदियूं आहिनि, ईद ते माना स्टार्ट जॾहिं वठिबो आहे त नमाज़ पढ़ण खां पोइ जीअं घर जा मर्द घर ईंदा आहिनि त सयूं पचाईंदियूं आहिनि औरतूं। सो मलका जूं सयूं ज़रूरु पचाइजो। मलका मसाला मार्केट में मौजूदु आहिनि, पीठल कुठल ज़बरदस्तु कुटियल मसाला जेकी पंहिंजी टेस्ट आहे उन्हनि जी, ऐं उहा टेस्ट तव्हांजी भाॼीअ में मुनफ़रिद हूंदी, ज़बरदस्तु हूंदी। जंहिं भाॼीअ में तव्हां इहे मसाला मिलाईंदव या विझंदव त पोइ थींदो ईअं त तव्हां वरी चवंदव अबा हिकिड़ी प्लेट अञा खपे। बिल्कुलु, आम बोड़ में ऐं जेको मलका मसाला सां ठहियल बोड़ हूंदो तव्हांखे वाज़े महसूसु थींदो ऐं तव्हां पुछंदा बि सही आम बोड़ जो ई हुनजो छा में ठहियल आहे न। सही सही सही। मलका मसाला टेस्ट वारा खाधा जेकॾहिं खाइणु चाहियो था, जेकॾहिं ज़बान तव्हांजी फिकी फिकी रहे थी न, त इन लाइ बि तव्हांखे आउं रिकमेंड कयां थो त मलका मसाला वठो, मलका फूड जा। तव्हां उहे घर में रेगुलर इस्तेमालु कयो, तव्हांजी टेस्ट मटिजी वेंदी ऐं तव्हां पाण वरी पंहिंजे माइटनि खे ॿुधाईंदव त असां जेकी खाधा ज़बरदस्तु पचाईंदा आहियूं, लज़त इन जे करे हूंदी आहे छो त असीं उन में विझंदा आहियूं मलका मसाला। ऐं इन खां अलावा इरशाद मलका मसाला वारा जेके आहिनि उहे शेयर बि कनि था, चवंदा आहिनि शेयरिंग इज़ केयरिंग, सभिनी लाइ मोकिलीनि था, महिमाननि लाइ मोकिलीनि था, जेके बि अचनि था उन्हनि सभिनी खे ॾियनि था। अच्छा, ॿी ज़बरदस्त ॻाल्हि इहा आहे मलके मसाला जी त मलका मसाला वारा जेके पैकेट्स जिन जा आहिनि, अचार गोश्त थियो, बम्बई बिरयानी थी, त उन पैकेट जे पोयां तरीक़ेकार पिया आहे त न सिर्फ़ु हीउ मसालो तव्हांखे विझणो आहे, पर उन सां गॾोगॾु तव्हांखे छा छा खपनि, टमाटर खपनि, मिर्च खपनि, या जेको बि केतिरो तव्हांखे ऑइल विझणो आहे, तरीक़ेकार हिकिड़ो पूरो वाज़े हिन पुठियों लिखियलु हूंदो आहे त जीअं तव्हांखे का परेशानी न थिए। कई असांजूं अधूं ईअं हूंदियूं आहिनि त पोइ चवंदियूं आहिनि मसालो विझी छॾियो त ख़बर न हुई, पोइ हाणे वधीक वरी स्पाइसी थी वियो। ॿिनि लैंग्वेजिस में, इंग्लिश में बि लिखियलु आहे, उर्दू में बि लिखियलु आहे। वाह वाह, मलका मसाला वारनि जी वॾी महिरबानी। इन खां सवाइ असां सां करशी जामेश्वरी जो सहकार आहे। अॼु बि करशी जामेश्वरी मिठो शरबत आहे, सुठो शरबत आहे। इहो ई सबबु आहे जो करशी जामेश्वरी खोड़ सारा सर्टिफिकेट, एवार्ड इंटरनेशनली ऐं नेशनली माणे वरिता आहिनि। 265 भेरा
टेस्ट जे मरहले मां गुज़री, चकास जे मरहले मां गुज़री, हिकिड़ी बॉटल तव्हांजे हथनि ताईं पहुचे थी। ऐं जेका शुगर फ्री बॉटल आहे उहा 276 भेरा टेस्ट ऐं चकास जे मरहले मां गुज़री करे पोइ तव्हांजे हथनि ताईं पहुचे थी। करशी जामे श्री जो ज़ाइक़ो पंहिंजो आहे मुनफ़रिद ऐं ज़बरदस्त आहे। करशी जामे श्री जी ख़ुशबू ई पंहिंजी आहे। पोइ सहर हुजे या अफ़्तार हुजे, दस्तरख़्वान ते जेकॾहिं करशी जामे श्री नाहे त पोइ मज़ो ॼणो नाहे। सो बहरहाल असांजे हिन प्रोग्राम खां पोइ बि अफ़्तार में असां सां ताउन फरमाईंदो आहे करशी जामे श्री, ऐं करशी जामे श्री जो दस्तरख़्वान बि सजंदो आहे। करशी जामे श्री जी एतिरी मां तारीफ़ छो थो कयां, इहा ॻाल्हि वरी तव्हांखे पिरे ॿुधाईंदी त हुन में छा छा विधियलु आहे जो इरशाद तारीफ़ थो करे। बिल्कुलु, असां थोरा ई त आहियूं। पहिरीं त असांजो दस्तरख़्वान बि जेको आहे उहो करशी जामे शीरी जो हूंदो आहे। ऐं यकीन कयो मूं नंढे हूंदे खां करशी जामे शीरी पीअंदी अचां, पोइ रमज़ान हुजे या आम डेज़ हुजनि। इवन ईअं थींदो हो अक्सर ॻोठनि में जॾहिं असां वेंदा हुआसीं त उते जेको हाणे त कोल्ड ड्रिंक्स अचनि थियूं या ॿियूं शयूं हलनि थियूं, उते ॻाढ़ो शरबत ठाहे ॾींदा हुआ। शरबत जो मज़ो ई पंहिंजो आहे। त बिल्कुलु उहा ई शइ आहे त करशी जामे श्री जेको आहे उहो प्योर आहे, प्योर ठहियलु आहे। इनमें पाणी जो हिकिड़ो फुड़ो न आहे पयल, प्योर अर्कियात जो ठहियलु आहे। कूलिंग क्वालिटीज़ आहिनि, इन जे करे सहरी हुजे इफ़्तारी हुजे करशी जामे श्री जो इस्तेमालु करे। बिल्कुलु बिल्कुलु, असांजो हिकिड़ो उमिरि आहे उहो घणो करशी जामे श्री जो शरबत पीअंदो आहे, पोइ उनखे हाणे नालो ई असां शरबत रखी छॾियो आहे हुनजो। तॾहिं चवंदा आहिनि करशी जामे श्री सभु पीते हैं, सभई पींदा आहिनि। सब रोज़ो द चिकन स्पेशलिस्ट, तलो अमा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ। रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक। नेस्ले एवरीडे तुम में है कुछ खास, रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक। पाकोला फ्लेवर्स, वेरी हेल्दी वेरी यम। सूफ़ी दस्तरख़्वान, सूफ़ी एतमाद के लिए नेस्ले मिल्क पेक क्रीम, हर दिन खुशी से कोई सिर्फ क्विज़ ही पिलाया करो। वाइटल टी, वाइटल पियो, ज़िंदगी जियो। बिर्च पावर बैटरीज़ वारनि जी वॾी महिरबानी जिन ताउन फरमायो आहे। ऐं एनएक्स जेकी चवनि था हर घर की ज़रूरत, अखुअत किसी आस को टूटे न दें। ऐं GFS बिल्डर्स ऐं डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी। अल ख़िदमत फाउंडेशन जेकी चवनि था कोई ताबीर अधूरी ना रहे। शारजा कुकिंग ऑयल जो स्लोगन आहे त दिल चाहे और क्या, शारजा शारजा। टेंग वारा चवनि था बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। ऐं शौकत खानम वारनि जी वॾी महिरबानी, उनकी सिर्फ़ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज़ कलर एक्सपर्ट्स वारनि जा लख थोरा। 7 हर्बल जेकी चवनि था नेचुरल स्किन केयर आहे इन्हनि जी। ऐं गॾो गॾु हर्बियन समर रस जेकी चवनि था त हिकु बॉटल मां 35 गिलास ठहंदा आहिनि, बाक़ी छा खपे, हिकु बॉटल मां 35 गिलास समर रस जो शरबत पी वठो। आराम का इनाम, डायमंड सुप्रीम फोम, नंबर 1 क्वालिटी फोम। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स, उन्हनि जी वॾी महिरबानी। SIUT जिन जो चवणु आहे त SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्ज़ FF, ज़मीन की जान, फसल की जान, इन्हनि जी वॾी महिरबानी जिन असां ताउन फरमायो आहे अॼोके प्रोग्राम खे तव्हां ताईं पहुचाइण में। ऐं वॾी महिरबानी मोज़ महिमाननि जी बि जेके असांजे हिन स्टूडियोस में पहुची चुका आहिनि। स्कॉलर आहिनि रिलीजियस मिसिस शाह, उन्हनि खे भलीकार चऊं था। ऐं हिन पासे सना ख़ान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुतल जी 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 नात ख़्वाना वेठल आहिनि। अलीज़ मुस्तफ़ा, उनखां अलावा हाफ़िज़ इक़रा ऐं सदफ़ मिर्ज़ा। तव्हां चाहियां थी त पहिरीं पाण नात जी तरफ़ हलूं। बिल्कुलु बिल्कुलु जी जी अलीज़ मुस्तफ़ा खे गुज़ारिश कंदसि तंगी नात ॿुधाइनि। अपनी निस्बत से मैं कुछ नहीं हूँ, इस करम की बदौलत बड़ा हूँ। अपनी निस्बत से मैं कुछ नहीं, इस करम की बदौलत बड़ा हूँ। उनके टुकड़ों से एज़ाज़ पाकर ताजदारों की सफ में खड़ा हूँ। देखने देखना है
किसके दामन से वाबस्ता हूँ मैं, कौन वाली है किसका गदा हूँ, किसके दामन से वाबस्ता हूँ मैं, कौन वाली है किसका गदा हूँ। देखता हूँ जब उनकी अदाएं, भूल जाता हूँ अपनी खताएं। देखता हूँ जब उनकी अदाएं, भूल जाता हूँ अपनी खताएं, भूल जाता हूँ अपनी खताएं। सर नदामत से उठता नहीं है, जब मैं अपनी तरफ देखता हूँ। सर नदामत से उठता नहीं है, जब मैं अपनी तरफ देखता हूँ। उस करम को मगर क्या कहोगे, मैंने माना मैं सबसे बुरा हूँ, मैंने माना मैं सबसे बुरा हूँ। बिन कहे ही मेरी लाज रख लो, मैं सिसकती हुई इल्तिजा हूँ। बिन कहे ही मेरी लाज रख लो, मैं सिसकती हुई इल्तिजा हूँ। अपनी निस्बत से मैं कुछ नहीं हूँ, इस करम की बदौलत बड़ा हूँ। उनके टुकड़ों से एजाज पाकर ताजदारों की सफ में खड़ा हूँ। जज़ाकल्लाह। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। अलीज़े मुस्तफ़ा तमामु बहितरीन आवाज़, तमामु बहितरीन अंदाज़। त इरशाद इन्ही तरफ़ जेको असां शुरूआत ॾाढी सुठी कई बिल्कुलु, आहे, त बिल्कुलु। थोरी नंढी साई जो टाइम थी वियो आहे। त पोइ असां हलूं गॾु ब्रेक जे रहिजो तरफ़। ऐं ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु बार वरी तव्हांखे भलीकार चऊं था। वॾी महिरबानी तव्हां असां सां जुड़ियल आहियो ऐं वॾी महिरबानी शेख फैसल जी बि आहे जेको असां सां जुड़ंदो आहे ऐं असांखे का न का सुठी शइ ॿुधाईंदो आहे त हीअं जल्दीअ में बि ठही सघे थी। सो शेख फैसल जी वॾी महिरबानी। कीअं आहियो? सफ़ा मज़े में? सफ़ा ज़बरदस्त? वाह वाह। छा ठाहींदो भला अॼु? अॼु हिनजी हिकिड़ी ड्रिंक ठाहियूं पिया, स्मूदी चइबो आहे। जीअं शेक हूंदो आहे, हा। ही थोरो डिफरेंट हूंदो आहे, ठीकु हिन में ॾही जो इस्तेमालु थींदो आहे। त करशी जामे शीनी जो गुलाब ऐं संदल में आहे, रेड फ्लेवर में, अच्छा अच्छा। हिन सां गॾु ठाहियूं पिया। वाह। मां अच्छा, हिकु स्मूदी ऐं शेक में छा फ़र्क़ु आहे? स्मूदी में तव्हां ॾही जो इस्तेमालु थींदो आहे, अच्छा हा, ऐं हुन में ॾही जो इस्तेमालु। अच्छा, जेके असां होटल्स वग़ैरह में पींदा आहियूं हा, उहो ॾही में थोरो ठहियल आहे? लाइट हुन में खटास ईंदी आहे न, सही हा, सही। उहो सही, ॾही सही, जे करे सही। ईंदी आहे। अच्छा, बाक़ी सही केला विझंदो था? वाह। हा, वाह। बनाना स्मूदी ठाहियूं पिया। वाह वाह। त 3 अदद केला मां हिकु सर्विंग कयां पंहिंजी अच्छा मूंखे टे- ॾाढो वणंदो आहे बनाना शेक। अच्छा। वाह 3 अदद केला विझंदासीं ऐं हिन में
तकरीबन अधु पा ॾही अच्छा अच्छा ॾही खटी ना हुजे 2 टेबल स्पून हिन में विझंदासीं खंडु ओके ऐं हुन खां पोइ असां हिन में 1 गिलास खीर विझंदासीं थधो वाह वाह खीर बि पवंदो जी थधो हुन खां पोइ हिन में विझंदासीं कड़शी जामे शीरी 4 टेबल स्पून वाह वाह ऐं आइस क्यूब्स तव्हां पाण विझी छॾिजो हिन जे अंदरि 1 2 3 ऐं 4 टेबल स्पून अच्छा पोइ असां खंडु घटि विझी सघूं था जेकॾहिं कड़शी जामे श्री या 4 असां में ॾही आहे त हिन करे मां खंडु विधी आहे अच्छा, पोइ या ॾही त जी पोइ वजह कड़शी सां। जामे शीरी खे तव्हां 6 टेबल स्पून हाँ करे वही न छॾियो। उनजो पंहिंजो ई टेस्ट हाँ। सुठो आहे सही त हिन करे बैलेंस थी वेंदो हिनजो कलर त ॾाढो सुठो थिए पियो पर हिनजो ज़ाइको ॾाढो ज़बरदस्त थियणो आहे हिनजो मूंखे अंदाज़ो आहे बस ये तैयार थी ज़ाइके जी ॻाल्हि न कयो, वई आइस रोज़ क्यूब्स वांगुरु हिन सां गॾु ई विझी हलाइजो हिन जे। रोज़ो सभिनी खे आहे वाह वाह वाओ भाई घाटो बि थी वियो मुंहिंजे ख़्याल घाटो में थी केले वियो। में जी बिल्कुलु जॾहिं हे माना कड़शी ॾही जामे जो श्री मर्च ऐं आहे। खीर जो मिक्सचर आहे ॿिन्हिनि जो वाह वाह त हीअ असांजी स्मूदी तैयार थी वई कड़शी वाह। जामे शीरी सां अॼु असांखे माना 2 शयुनि जो ख़बर पियो त हिकिड़ो स्मूदी कीअं ठहंदी आहे ऐं स्मूदी ऐं शेक में छा डिफरेंस आहे सही, सही। ऐं ऐं अक्सर हिन में हूंदी बसि स्मूदी ऐं शेक हिकु जहिड़ा अथई शक्ल में सही सही ऐं तव्हांखे वरी इहा ॻाल्हि तव्हां नोट कई आहे न त सभ खां पहिरियां हिन ठाहिण खां पहिरियां बि शेफ फिसल जेको आहे गिलास खे कड़शी जामे श्री सां वेझारियो आहे उहो इन लाइ तव्हांखे सुठो लॻे टेस्ट बि थोरो सो सुठो कलर लॻे ॾिनो आहे। इन जे करे हिन जो कलर ॾाढो सुठो ऐं ज़बरदस्त शेड नज़र अची अचे थो पियो शेड जेको आहे उहो ॾाढो बहितरीनु इहो असल में ख़बर अथव कंहिं बि महिमान जे अॻियां असां रखूं था नी डेकोरेट करण जो तरीक़ो बि हिकिड़ो अलॻि सही, हूंदो आहे सही, डेकोरेट करे माण्हू अॻियां रखे हुननि जे बिल्कुलु, त सही, सुठो सही, लॻे सही। ॾाढी ज़बरदस्त शइ तव्हां सेखारी असांखे Thank you. तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में ईंदा आहियो सो हेॾो मिसिस शाह बि असां गॾु आहे ऐं अॼु ख़ासि ॾींहुं बि आहे हिकिड़ो तव्हांखे ख़बर आहे जी 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 फतेह मक्का जो ॾींहुं बि आहे अॼु बिल्कुलु। त उन्ही जे बारे में जेकॾहिं पाण हिननि सां Start हितां ॻाल्हायूं वठूं। जी 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 हमें जैसे कि हमने बताया कि आज फतेह मक्का का भी दिन है तो उस पर रोशनी डालें आज नहमदुहु व नसल्लिमु अला रसूलिहिल करीम अम्मा बाद फ़ाउज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सबसे पहले आप सब लोगों को रमज़ान की बहुत बहुत मुबारक आपको भी और अल्लाह इसकी रहमतें बरकतें तमाम तर हम तमाम पे नाजिल फरमाए। आमीन आज माशाअल्लाह रमज़ान की बरकतें तो हैं ही, साथ में जो है फ़तेह मक्का का दिन। सुभान अल्लाह आज किसी मुल्क की फ़तह नहीं हुई थी, किसी जगह किसी जो है बरे आज़म को फ़तह नहीं किया इस्लाम जाता, आज की इस्लाम फतह को है। फ़तह किया सही, जाता है। सुभान आज अल्लाह। इस्लाम की थी और फ़तह करने वाला कोई लीडर नहीं था, कोई जो रहनुमा नहीं था, नबी आखिर ज़माना हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम थे, सुभान अल्लाह जिन्होंने सालों की अनथक मेहनत साहबा कराम की बेशबहा कुर्बानियाँ, अपने घरों की कुर्बानियाँ, अपने बच्चों की कुर्बानियाँ, अपनी जानों के नजराने, मुशरिकीन मक्का का शदीद तरीन बाइकआउट और भूखे रहकर पेट पर पत्थर बांधने के बाद इस कामयाबी को हासिल किया था। माशाल्लाह कि एक साहबी आए थे, उन्होंने कहा या रसूलल्लाह हम हक पर नहीं हैं, हमने मुशरिकीन मक्का के बाइकआउट पे पेट पे पत्थर बांध लिए, हमें अल्लाह रिस्क नहीं दे रहा। आपने अपना कुर्ता मुबारक हटा के बताया कि आपने तो एक पत्थर बांधा है मगर मैंने रसूल होकर 2 पत्थर बांधे हैं, सुभान अल्लाह मैं नबी होकर आपके लिए इतनी मुशक्क़त उठा रहा हूँ। तो आज उस फतह का दिन है कि इस्लाम आज़ाद हुआ, इस्लाम का बोलबाला हुआ, इस्लाम का नाम रोशन हुआ और आज जितनी भी जगह पर इस्लाम है वो आज के दिन की बरकत से कि आज जो है फतह मक्का हुआ था और उसके बाद मुसलमानों को तमाम तर इबादतें आसानी से इजाज़त के साथ और अला एलानिया तमाम इबादतें करने की हैसियत हासिल हो गई थी कि वो नमाज भी अला एलान पढ़ सकते थे, उनकी अज़ानें भी बाकायदा दी जा सकती थीं, उनके मजहबी तौर इतवार रसूमात जितनी भी इबादत होती थी वो अला ऐलान बग़ैर किसी डर खौफ या किसी पाबंदी के किसी भी कब्ज़े के बगैर वो आराम से अदा कर सकते हैं। आज़ादी का दिन जी कह जी सकते आज़ादी हैं का दिन उसे। था, इस्लाम की आज़ादी बड़ी का दिन। खूबसूरत बात सुभान आपने अल्लाह। बताई लेकिन जी। बड़ी खूबसूरत बात ये भी है कि हमारा ये प्यारा मुल्क पाकिस्तान भी रमज़ान में आता जी माशाल्लाह माशाल्लाह जी जी बिल्कुल हमें डबल आज़ादी मिली है रमज़ान बिल्कुल में, डबल कह आज़ादी सकते मिली हैं। है और डबल रहमत मिली है क्योंकि बेशक। जितनी कुर्बानियाँ थीं वैसे इधर भी कुर्बानियाँ देके की गई और इसकी बरकतें हैं, जैसे अल्लाह ने रहमतें बरकतें नहीं कि पाकिस्तान एक बरकत है, एक रहमत है और हमें अपनी जनरेशन को अपनी नई नस्ल को बताना चाहिए कि पहले रमज़ान में क्या हुआ है और अब रमज़ान में क्या हुआ है और अब हमें रमज़ान में क्या करना क्या है। करना चाहिए जी बिल्कुल बिल्कुल। अमूमन ये जुमला कहा जाता है कि रमज़ान मेहमान है, दर हकीकत हम मेहमान हैं, अगले साल हम हो ना हो रमज़ान तो आएगा, होगा, रमज़ान बेशक, तो आएगा, बेशक, बेशक। तो हमें अपनी नस्ल को ये बताना है। अच्छा हमें ये बताइएगा कि इस्लाम ने औरत को क्या मतलब अहमियत दी है? मैं ये कहूँगी क्या नहीं, पूरी अहमियत इस्लाम ने दी है। सुभान अल्लाह सुभान किसी किताब के अंदर अगर कोई एक चैप्टर लिख दिया जाए किसी के लिए तो ना काफ़ी होता है या कोई एक जो है बात बता दी जाए। कुरान करीम वो आसमानी किताबों में वाहिद किताब है, वाहिद
کہ پوری عورت کے بارے میں سورہ نساء نازل کی گئی. سبحان اللہ. صرف ذکر نہیں کیا, تذکرہ نہیں کیا, اور ایک آیت نہیں بتائی. آپ مجھے پورے قرآن کریم میں 114 صورتوں میں بتائیے کہ کہیں سورہ مرد ہو, سورہ رجل ہو, یا کسی باپ دادا یا بھائی کا بات ہو, اجتماعی بات ہے, مگر سورہ نساء عورت کے بارے میں. آج کی عورت کہاں سے اپنا نام چاہتی ہے, کہاں سے عزت چاہتی ہے, کون سی آزادی چاہتی ہے؟ آسمانی کتاب نے تمہارے نام پہ ٹائٹل دے دیا سورہ نساء کو. جتنی آزادی, جتنی عزت عورت کو مذہب نے دی ہے, آج تک میں نہیں سمجھتی کسی ملک, قوم, قبیلہ, کوئی لیڈر, کوئی بھی تنظیم اسے دے سکتی ہے. تو آج کی عورت کو کیسی دیکھتی ہیں آپ؟ تو وہ مطمئن کیوں نہیں ہے؟ وہ مطمئن جو نہیں ہے کہ جب ہم دین سے ہٹتے ہیں تو ہماری زندگی میں بے رہبری ہو جاتی ہے. اگر ہم دین سے جڑے رہیں گے تو وہ مطمئن ہوں گے. آپ دیکھیں نا اللہ تبارک تعالیٰ کیا فرماتا ہے قرآن کریم میں, کیا کوئی علم حاصل کر کے سکون میں ہے, کوئی ڈگری حاصل کر کے سکون میں ہے, کوئی فتح کر کے سکون میں, کوئی کامیابی لے کے سکون میں نہیں. اللہ کے ذکر میں سکون. اللہ بذکر اللہ تطمئن القلوب, جب آپ اللہ کو یاد رکھو گے سکون میں رہو گے. ہم نے دراصل اپنے مذہب کو عبادات تک محدود کر دیا کہ ہمارا مذہب نماز, روزہ, حج, زکوٰۃ ہے. واللہ خدا کی قسم, اس کی عزت کی قسم, قیامت کے دن نماز, روزہ, حج, زکوٰۃ کے علاوہ حقوق العباد کا بھی پوچھا جائے گا. فقط ہمارا مذہب نماز, روزہ نہیں, عبادت نہیں ہے. جب ہم اپنی زندگی میں قرآن کریم کو, اس کی تعلیمات کو اور اللہ کے احکامات کو شامل کریں گے تو دنیا میں بیلنس میں آئے گی, دین بھی بیلنس میں آئے گا. الحمدللہ ہمارا مذہب بہت ماڈرن ہے, بہت آسانی دی ہے. عورت کیا اس ٹائم جنگوں میں نہیں آئی تھیں؟ حضرت عمار بن یاسر, صحابہ کی والدائیں, ان کی ازواج, ان کی گھریلو خواتین جب جنگ جیسے ماحول میں, پردے کے سخت ترین ماحول کے اندر, جتنا عرب میں پردہ ہے میری نہیں خیال دنیا کے کسی اور خطے میں, وہاں پہ اس ٹائم میں سہولتوں سے عاری دور میں اس ٹائم سہولتیں دی گئیں, حیثیتیں دی گئیں, خواتین کے اوپر آیتیں نازل کی گئیں, سب کچھ ہوا. خواتین کو تو میں کہتی ہوں مرد کو عزت کمانی پڑتی ہے. کربلا میں کردار ہے, ہر جگہ پر, ہر جنگ میں, غزوہ حنین میں, بدر میں, نرسنگ میں, کس جگہ پر خواتین کا کردار نہیں ہے؟ تمام جگہ پر. اگر کردار خواتین پہچانے تب. بجا فرمایا آپ نے. کہا جاتا ہے بات تو سچ ہے مگر بات ہے رسوائی کی, لیکن یہاں پہ ہمارا معاشرہ جو ہے نا وہ عورت کو حقوق نہیں دیتا. اسلام نے تو دیے ہوئے ہیں لیکن معاشرہ نہیں دیتا, تو اس معاشرے کو آپ کیا کہنا چاہیں گے؟ معاشرے کو یہی کہنا چاہیں گے کہ جب ہم دین سے جڑ جائیں گے, جب مرد گھر کے دیندار ہوں گے تو خواتین کو دین کے مطابق عزت دیں گے. میں نے کہا نا مرد کو عزت کمانی پڑتی ہے, عورت کو تو بائی برتھ ملی, وہ پیدا ہوئی رحمت کا نام دے دیا گیا. یہی وہ عورت تھی جو اسلام سے پہلے قتل کر دی جاتی تھی, یہی وہ عورت تھی جو باعث شرم ہوتی تھی پیدا ہونے کے بعد, والد منہ چھپاتے تھے, قتل کر دیتے تھے, بیچ دیتے تھے. عورت کی کوئی عزت نہیں تھی. جو پیدائشی طور پر عزت لے کر آ رہی ہے پوری کائنات کے اندر, اللہ نے دو ہی چیزوں کو تو رحمت کہا ہے, ایک اپنے پیارے حبیب کو رحمت للعالمین, دوسرا بیٹی کی ذات کو. سبحان اللہ. اس سے بڑھ کر ہمیں کیا عزت چاہیے؟ ہم نے اپنی عزت خود پہچاننی ہے, خود بچانی ہے, خود بتانی ہے اور قائم رہنا ہے. ہم نے عزت. اچھا مجھے یہ بتائیں کہ آج کل کا جو دور چل رہا ہے, 3-3 4-4 گھر کے فرد کمانے والے ہیں, برکتیں نہیں ہیں. برکتیں نہیں, کیوں نہیں ہیں؟ بڑا بہترین آپ نے سوال کیا. برکتیں یوں نہیں کہ جہاں پہ اتفاق نہیں ہوتا وہاں پہ برکت نہیں ہوتی. جب ہم چھوٹے ہوتے ہیں تو ہمیں سمجھایا جاتا ہے اتفاق میں برکت ہے, کہا جاتا ہے نا. تو جب اتفاق نہیں ہوگا تو برکت نہیں ہوگی. اسلام میں پورا لیسن ہے یہ. ہم معافیاں, ایک ریڈی میڈ معافیاں سوشل میڈیا پہ مانگ لیتے ہیں, باہر والوں سے ہم معافیاں مانگ رہے ہیں, گھر کے افراد کے ہم نے دل دکھائے ہوئے ہیں. بے شک ہماری والدہ ہم سے ناراض, ہمارے والد ہم سے ناراض, بہن بھائیوں میں نا اتفاقی, بچپن میں 10 بار لڑتے تھے, ایک جگہ پہ سوتے تھے, ایک جگہ پہ کھاتے تھے. ایک گھر ہے لیکن چولہا سب کا الگ الگ ہے. جی جی جی. آج کیا ہے, آج کیا ہے کہ جو ایک بار اگر لڑ لیں تو شاید جنازوں پہ ہی سامنے ملتے ہیں. بے شک. اور ہم اسٹیٹس پہ ایک دوسرے سے, جیسے آپ نے کہا کہ معافی مانگتے ہیں, ایک بے سا اسٹیٹس تے ہی گلایوں تھا. یہ تو نا بالکل. جی جی بالکل, کہ اپنے عیبوں پہ ڈال کر پردہ, ہر شخص کہہ رہا ہے زمانہ خراب ہے. ہم دوسرے کو تنقید کر رہے ہیں, پہلے اپنا محاسبہ نہیں کر رہے. اپنے گریبان میں جان سے دیکھ لیں. سو نعت رسول مقبول صلی اللہ علیہ وسلم بدنی ساتھ مانیوں تھا. جی صدف مرزا کا. جی. لب سے لب مل گئے, پھول سب کھل گئے, جب زبان پر محمد کا نام آ گیا, آسمان سے درود اور سلام آ گیا. کوئی سلیقہ ہے آرزو کا,
का है आरज़ू का, न बंदगी मेरी बंदगी है, ये सब तुम्हारा करम है आका, ये सब तुम्हारा करम है आका, के बात अब तक बनी हुई है, कोई सलीका है आरज़ू का, किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताएं, किसी का एहसान क्यों उठाए, किसी को हालात क्यों बताएं, तुम ही से मांगेंगे तुम ही दोगे, तुम ही से मांगेंगे तुम ही दोगे, तुम्हारे दर से ही लो लगी है, कोई सलीका है आरज़ू का, तजल्लियों के कफील हो तुम, मुराद क़ल्बे खलील हो तुम, तजल्लियों के कफील हो तुम, मुराद क़ल्बे खलील हो तुम, खुदा की रोशन दलील हो तुम, खुदा की रोशन दलील हो तुम, ये सब तुम्हारी ही रोशनी है, ये सब तुम्हारा करम है आका, बशीर कहिए नज़ीर कहिए, उन्हें सिराजे मुनीर कहिए, बशीर कहिए नज़ीर कहिए, उन्हें सिराजे मुनीर कहिए, जो सर बसर हैं कलाम रब्बी, जो सर बसर
अल्लाह जज़ाकल्लाह सुभान अल्लाह सो सुभान हिते अल्लाह शॉर्ट सदफ कमर्शियल मिर्ज़ा ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे नंढड़ी साई वठूं था मोटी ईंदासीं त कचहरी कंदासीं ऐं उहा कचहरी कम जी हूंदी इल्म में इज़ाफ़ो थींदो गॾु रहिजो ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान अल्लाह जी नेमतुन जो इनाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था ॾाढी सुठी असांजी हीअ महफ़िल हले पई यकीनन तव्हां ॾिसंदा हूंदो तव्हांखे मज़ो ईंदो हूंदो छो त रमज़ान मुबारक में इबादतूं पंहिंजी जॻह ते पर जॾहिं बि के सुठा ज़िक्र थींदा आहिनि सुठियूं ॻाल्हियूं ॿुधंदा आहियूं त उन्हनि जो मज़ो पंहिंजो हूंदो आहे ख़ासि ज़िक्र जेकॾहिं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान अक़दस जो हुजे त पोइ छा ॻाल्हि कजे दिलि ठरी पवंदी आहे करार अची वेंदो आहे ऐं नेणनि में बि नूर अची वेंदो आहे दिलि में सुरूर अची वेंदो आहे मज़ो ई मज़ो अची वेंदो आहे पोइ छा इहो मज़ो हूंदो आहे शाइर सां गॾु वेहण जो त पोइ छा था सम्झो हिन मज़े खे ॿीणो कयूं भला जी जी अलीना नाज़ खे गुज़ारिश कंदासीं त असांखे नाते रसूल ॿुधाए जी चांदनी रात है और पिछला पहर चांदनी रात है और पिछला पहर दोनों आलम के सरकार आ जाइए दोनों आलम के सरकार आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए सिदरातुल मुंतहा और बाबेरम हर जगह पड़ चुके हैं निशाने कदम अब तो एक बार अपने गुलामों के घर अब तो एक बार अपने गुलामों के घर दोनों आलम के सरकार आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए अब तो आ जाइए आखिरी वक्त है एक बीमार का दिल मचलने लगा शौक़े दीदार का आखिरी वक्त है एक बीमार का दिल मचलने लगा शौक़े दीदार का बुझ ना जाए कहीं ये चिरागे सहर बुझ ना जाए कहीं ये चिरागे सहर दोनों आलम के सरकार आ जाइए दोनों आलम के सरकार आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए आका आ जाइए अब तो आ जाइए माशाल्लाह इन करे त कंहिं शाइर वरी ईअं बि चयो आहे न
تو سنا ہے آپ ہر مومن کے گھر تشریف لاتے ہیں, میرے گھر میں بھی ہو جائے چراغاں یا رسول اللہ. تو آقا آ جائیے, ॾाढा सुठा बोल सुहिणा बोल ॿुधासीं. तो मिसिस शाह बि असां सां गॾु आहे. ऐं आफ़ियर तव्हां ॿिन्ही कचहरी पे कई त नंढनि ॿारनि खे जेके रोज़ा रखायूं था त उहे रखाइण घुरिजनि या न घुरिजनि, क्या किस हवाले से जिस तरह से बात हो रही थी तो इस्लाम क्या कहता है कि छोटे छोटे बच्चों की जो रोज़ा कुशाई हो रही है? जी माशाल्लाह, इस्लाम जो है ना वो दीन फितरत है. इंसान के फितरत को देख के अल्लाह ताला ने तमाम चीज़ों को प्लान किया. बिल्कुल, जिस तरह बेहतरीन तख्लीक इंसान की इसी तरीके से कोई मशीनरी बनती है तो उसकी एक मैनुअल बुक होती है. छोटी सी, चाहे वो लोकल हो, इम्पोर्टेड हो, बड़ी हो, एक छोटा सा मोबाइल भी होता है, उसकी एक मैनुअल बुक होती है. जब इंसान को तख्लीक किया तो उसकी मैनुअल बुक भी बनाई, यानी कि कुरान करीम. तो उसमें तमाम चीज़ें उसकी सेहत के हिसाब से, उसकी हैयत के हिसाब से, उसके मिजाज के हिसाब से, उसकी फितरत के हिसाब से अल्लाह ताला ने बता दी. तो इस्लाम जो कहता है रोज़े के बारे में, वही कहता है कि बच्चा जब बालिग हो जाए, बच्चे से मुराद लड़की हो या लड़का हो, जब बालिग हो जाए तब रोज़े फ़र्ज हैं. जब तक अगर वो रख लेता है तो वालिदैन के हिस्से में उसका सवाब जाता है, वरना ड्यू नहीं है उसमें, लाजिम व मलजूम नहीं है. और नमाज के बारे में ये हुक्म है कि नमाज 7वें साल से आपने पढ़ाना शुरू कर देना है. इतनी प्रॉपर नमाज, पाँचों टाइम, यहाँ तक कि बच्चा आपका गहरी नींद सो रहा है, आपने उठाना है. आपने उठाना है. मौलाना रूमी से किसी ने कहा कि मेरा दिल दुखता है, मेरे बच्चे सो रहे होते हैं फजर में, मैं नमाज़ पढ़ती हूँ. तो उन्होंने कहा कि अगर घर में आग लग जाएगी तो तुम क्या करोगी, बच्चों को सोता छोड़कर चली जाओगी या उठाओगी? उन्होंने कहा मैं बुरी तरीके से उठाऊंगी और झंझोड़ कर उठाऊंगी और बहुत ही शिद्दत के साथ उनको उठाऊंगी. तो कहा इसी तरीके से समझो, अगर नमाज नहीं पढ़ेंगे तो आखिरत में आग है. नमाज के बारे में इतनी सख्ती है क्योंकि इस्लाम के जितने भी अरकान हैं उसमें तमाम में तोसी दी गई, आसानी दी गई. हज साहिब निसाब पे फ़र्ज़ हुआ कि साहिब हैसियत तो आप हज कर लें, और रोज़ा अगर आप सेहतमंद हैं और सफ़र में नहीं हैं तो रोज़ा रख लें, नहीं तो बाद में इसकी गिनती पूरी कर लें. और ज़कात के बारे में भी साहिब निसाब आया. जहाद के बारे में भी कि अगर आपके वालिदैन का कोई केयर टेकर है, घर में कोई देखभाल कर सकता है तो आप जहाद पे जा सकते हैं. अलग जितना दीन हमें समझा रहा है, आसानी दे रहा है, सिवाय नमाज के. नमाज के बारे में अल्लाह क्या फरमा रहा है कि खड़े होके ना पढ़ी जाए, बैठ के पढ़ो, बैठ के ना पढ़ी जाए, लेट के पढ़ो, लेट के ना पढ़ी जाए, इशारों में पढ़ो, इशारों में ना पढ़ी जाए, ख्याल में पढ़ लो. और हज़रत मौला अली अलैहिस्सलाम ने तो इस बात का फार्मूला बिल्कुल ख़त्म कर दिया, इंतहा बता दी नमाज के बारे में कि अगर आप समंदर में डूब रहे हो, अगर आप समंदर में डूब रहे हो और पता है कि मौत करीब है, तो बाहर नमाज का टाइम था तो आप मौत की फिक्र न करो, नमाज की नीयत बांध लो. इतनी हकीकत है नमाज की. आज हम बासानी कहते हैं कि कपड़े सही नहीं हैं, बाद में पढ़ लेंगे, मसरूफ़ हैं. हम मसरूफ़ ज़िंदगी में नमाज को शामिल नहीं कर सकते, बाकी हर काम शामिल होता है. अच्छा नमाज जी अच्छा, पड़ोसियों के हुकूक के बारे में थोड़ा सा बता दें. आजकल का ये ज़माना है कि हमसाया कौन है ये भी पता नहीं होता. जी बिल्कुल. जिस तरह मैंने कहा ना कि देखें, यौम आखिरत तो कब्र में फ़कत नमाज रोज़े का सवाल नहीं होगा, हुकूकुल इबाद का भी होगा, हुकूकुल इबाद का भी होगा. क्योंकि हुकूकुल्लाह, अल्लाह के हुकूक हैं, बंदों के हुकूक के बारे में अल्लाह ने कई आयतें उतारी. और पड़ोसी के बारे में तो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाते हैं कि जिब्रील अमीन इतनी बार ज़मीन पर आए, इतनी बार पैगामात लेकर पड़ोसियों के हवाले से इतनी बार आए कि आखिर में मुझे गुमान होने लगा कि जिब्राइल एक वक्त में आएंगे और कहेंगे कि जायदाद में से भी पड़ोसी का हिस्सा है. बे इंतहा पड़ोसी का मतलब ये होता है कि सबसे ज़्यादा जो आपकी ज़िम्मेदारी है घर वालों के बाद पहले पड़ोसी. खुदा ना खास्ता कोई हादसा होता है, कोई तकलीफ़ होती है तो रिश्तेदार बाद में आते हैं, पहले पड़ोसी आता है. हज़रत अली के दौर में एक सहाबी मकान बेच रहे थे और वो फ़रोख्त नहीं हो रहा था. ये पड़ोसी से रिलेट बता रही हूँ, फ़रोख्त नहीं हो रहा था. उन्होंने अर्ज़ की, या अली मकान बेचना चाहता हूँ मगर कोई आबादी से दूर है, ख़रीद नहीं रहा. आपने कहा अच्छा मुझे जाके वहाँ का विज़िट कराओ. हज़रत अली ने वहाँ का विज़िट किया और उससे कीमत पूछी तो उसने जो कीमत बताई, हज़रत अली मौला अलैहिस्सलाम ने उसकी कीमत दुगनी अदा की. तो लोगों ने कहा या अली आपको तो इसकी कीमत नहीं पता, आपने इसकी कीमत दुगनी अदा कर दी. जो ये शख्स मांग रहा था उससे भी कहीं कम है. आपने कहा भाई इसकी असल कीमत तुम्हें नहीं मालूम. जब मैंने इस जगह का विज़िट किया, जब मैंने इस जगह का मुआयना किया तो मैंने देखा इसके बराबर में एक पड़ोस आबाद है, तो इसकी वजह से सुबह से लेकर रात तक मुझे कई नेकियां मिल जाएंगी. अल्लाह कई बार मुझसे राजी हो जाएगा. वो अकेला नहीं रहेगा, अकेला घर. जी. तो जिस जगह पे पड़ोसी होता है तो समझ लें वो फ़कत रिहाइश नहीं है, आपके लिए सवाब का जरिया भी है, अजर का, निजात का जरिया भी है. अच्छा, नमाज पे जैसे बात हो रही थी तो हमारी बहुत सी नमाजें जो हैं वो कज़ा हो जाती हैं और हमें पता भी नहीं होता कितनी नमाजें हमारी कज़ा हो चुकी हैं. फिर हम उनका कफ़ारा करना
چاہیں تو کیسے کر سکتے ہیں؟ مطلب نماز پڑھ کر، قضا پڑھ کر، لیکن کتنی پڑھیں؟ تعداد کتنی دیکھیں ہونی ایک چاہیے؟ انسان حساب لگاتا ہے 7 سال سے مجھ پہ فرض ہوئی ہے، اصل میں وہ 10 سال پہ جا کے آپ پہ ثبت ہو جاتی ہے، مسلط کر دی جاتی ہے۔ مسلط کا مطلب ہے ہر حال میں ادائیگی، ہر حال میں ادائیگی، یعنی کہ کھڑے ہو کے نہ پڑ جائے بیٹھ کے والی مثال، ہر حال میں ادائیگی۔ تو 10 سال کے بعد آیا کہ خدا نہ خواستہ میں نے کتنے سال نماز چھوڑی، اس کا ایک تخمینہ لگایا جاتا ہے اور احتیاطاً تھوڑا سا زیادہ لگایا جاتا ہے۔ مثال کے طور پہ کسی شخص کو شعور آیا، 18 سال کی عمر میں نماز شروع کری، 22 سال کی عمر میں نماز شروع کری، 25 سال میں شروع کری، تو ان کی نیت کر لے، ان کیس اس دوران اس کو اگر موت آ جاتی ہے تو اللہ تعالیٰ اس کا معاملہ معاف فرما دیتا ہے کہ میرے بندے نے نیت کر لی تھی، نیت کر لی تھی۔ معافی کے پیکیجز زیادہ ہی بہت زیادہ ہیں، بہت زیادہ ہیں۔ وہ غفور الرحیم ہونے کا اپنا بتاتا ہے کہ کتنی زیادہ، کہ اللہ کے نبی نے فرمایا تھا کہ یا اللہ لوگ تیرے بارے میں پوچھتے ہیں، میں متعارف کیسے کراؤں؟ تو قہار بھی ہے، جبار بھی ہے، ستار بھی ہے، صبور بھی ہے، تو بہت کچھ ہے، میں تیرا تعارف کس صفت سے کراؤں؟ تو ہر حوالے سے ہے، تیری شان ہر حوالے سے، تمام تعریفیں تیری ہیں، تمام حساب کتاب تیری طرف ہیں، میں جب تعارف کراؤں تو تیرا کس طرح سے کراؤں؟ تو اللہ نے اپنے تعارف میں قرآن کریم میں فرما دیا کہ پیارے جب میرا کوئی تعارف پوچھے، میرے بارے میں پوچھے، تو فقط اتنا بتانا ان اللہ بالناس لرؤوف الرحیم، تمہارا رب بڑا غفور الرحیم۔ میری پہچان هو الرحمن سے کرانا، هو الرحمن سے کرانا کہ میرے بندے مجھ سے توبہ کے معاملے میں اتنا ڈر کے دور نہ چلے جائیں کہ انہیں واپسی کا کوئی راستہ نہ دکھے۔ ڈر نہیں ہونا چاہیے، محبت ہونی چاہیے، محبت ہونی چاہیے، احساس ذمہ داری ہونی چاہیے، اور خوف جو ہے اللہ سے کم اپنے اعمال سے زیادہ ہونا چاہیے۔ سبحان اللہ، اللہ تو غفور الرحیم ہے، بے شک بے شک۔ اگر وہ معاف نہ کرتا، مولا علی علیہ السلام فرماتے ہیں کہ اگر لوگوں کی بخشش مقصود نہ ہوتی، اگر اللہ کو لوگوں کو بخشنا نہ ہوتا تو وہ 2 چیزیں زمین پہ کبھی نہ اتارتا۔ کیا چیزیں؟ ایک تو رمضان المبارک، دوسرا قرآن کریم میں سورہ اخلاص۔ یہ 2 بڑی چیزیں ہیں کہ اگر اللہ کو ہر حال میں اپنے بندے کی بخشش چاہیے۔ اچھا یہ خیال کیسا ہے کہ بندہ دل میں یہ بات ٹھان لیتا ہے کہ اللہ معاف کرنے والا معاف کر دے گا؟ بھائی فقط یہ لفظی لائن کہنے سے کچھ نہیں ہوگا، ٹھیک ہے، یہ لفظی لائن ایسی ہوگی کہ ظاہر ہم جس مذہب سے واسطہ رکھتے ہیں، لیکن ایک ٹرسٹ ہے نا اللہ پہ کہ بھائی یقین ہے کہ مجھے معاف کر دے گا۔ جی جی بالکل، مگر اس معاف کرنے پر آپ نے لگاتار گناہ نہیں کرنے۔ مولا فرماتے ہیں کہ جو ہے چھوٹا گناہ سمجھ کر گناہ کرنا گناہ کبیرہ ہے، اور معافی کی بنیاد پر کہ میں بعد میں معافی مانگ لوں گا، یہ سوچ کے گناہ کرنا، یعنی آپ اللہ کے ساتھ چیلنج کر رہے ہیں کہ وہ تو ہے ہی، وہ تو اپنی صفت سے مجبور ہے، وہ رحمان ہے، میں خطا کار ہوں۔ تو جتنی آپ کی نادانستگی میں ہوئی، غیر سوچے سمجھے ہوئی، غفلت میں گناہ ہوئے، آپ کے ساتھ جتنی بھی معاملات ہوئے بنا سوچے سمجھے جو ہوئے، اگر آپ ارادتاً کہیں گے چھوٹا سا گناہ ہے بعد میں معاف کر لوں گا، تو ارادے کے بعد معافی نہیں بنتی۔ سبحان اللہ سبحان اللہ، اتنی پیاری گفتگو چل رہی ہے۔ چندائن سونے پہ سواگا تے نعت جی طرف واہ واہ، نعت حضور سرور کائنات صلی اللہ علیہ وآلہ وسلم بدرنی ساتھ مانیو تھا جی حافظ اقرا کی گزارش کنس تو اساں کے نعت بدھائیں اے محفل کے ودی خوبصورت بنائیں ماشاءاللہ۔ یہ دل کی صدا ہے، دل کی صدا، یہ دل کی صدا ہے، دل کی صدا، ہر سانس پکارے صلی اللہ، ہر سانس پکارے صلی اللہ، مقبول میرے رب ہو یہ دعا، مقبول میرے رب ہو یہ دعا، ہر سانس پکارے صلی اللہ، ہر سانس پکارے صلی اللہ، پڑھیے اللہم صلی علی محمد، اللہم صلی علی محمد، در مصطفیٰ کا فقیر ہوں، در مصطفیٰ کا فقیر ہوں، وہی غم جبین نیاز ہے وہیں کے ٹکڑے نصیب میں، ہے وہیں
अपने बख्त पे नाज है। दर मुस्तफा पे जो आ गिरा वो संभल गया, वो संभल गया। दर मुस्तफा पे जो आ गिरा वो संभल गया, वो संभल गया। सभी मरहलों से गुजर गया, सभी मरहलों से गुजर गया कि जिसे तेरी ज़ात पे नाज है। मुझे ज़ौक़ इश्क़ बिलाल दे, वही रंग मुझे पे भी डाल दे। मुझे ज़ौक़ इश्क़ बिलाल दे, वही रंग मुझे पे भी डाल दे। तू गनी है सदक़ा यार दे, तू गनी है सदक़ा यार दे। तेरे दर पे झोली दराज है। दर मुस्तफा से कोई गदा कभी ना मुराद नहीं गया। दर मुस्तफा से कोई गदा कभी ना मुराद नहीं गया। वही दर है खालिद बेनवा, वही दर है खालिद बेनवा जो गुनाहगारों पे बाज है वहीं के टुकड़े नसीब में, है वहीं के टुकड़े नसीब में। और मुझे अपने बख्त पे नाज है। सुभान अल्लाह, मुझे अपने वक्त पे नाज़ है। नाज़ ॾाढो है। सुहिणो ऐं इहो नाज़ हुजणु बि घुरिजे, छो त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा असीं उम्मती आहियूं ऐं असांजे लाइ पाण करीम खोड़ भेरा रुनो आहे। सो हिते वठूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक, मोटी ईंदासीं त कचहरी खे कंटिन्यू रखंदासीं। ॾिसंदा रहिजो सलाम रमज़ान। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान। सलाम रमज़ान में हिकु भेरो वरी तव्हांखे भलीकार चऊं था। अफ़्तार जो वक़्तु वेझो ई आहे ऐं यकीनन तव्हांजे घरनि में बि तयारी थींदी हूंदी, अफ़्तार जो दस्तरख़्वान सजंदो हूंदो, थोरी देरि में असां वटि बि सजंदो। कशी जाम तयारी हींअर सां ई शुरू थी वई आहे। बिल्कुलु बिल्कुलु, पर इन अफ़्तार जी तयारीअ में एतिरो हिसो रखिजो पाड़े वारनि जो, काॾे प्लेट ज़रूरु मोकिलिजो ऐं मस्जिद ॾे बि मोकिलिजो, को साहिल अचे त उनखे बि ज़रूरु ॾिजो। सो सुठो प्रोग्राम आहे, ज़बरदस्त प्रोग्राम आहे, तव्हांजी राय मिलंदी आहे असांखे, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं मां सभिनी खे इहो बि ॿुधाईंदी हलां त मिसिस शाह जेके आहिनि उहे रूहानी स्पिरिचुअल जेके आहिनि स्कॉलर बि आहिनि। त जेकॾहिं असां इन शइ में ॾिसूं त असां में जेके आहिनि ढोंगी जेके हूंदा आहिनि या ईअं चऊं त असल ऐं नकल में फ़र्क़ु छा आहे। जेके स्पिरिचुअल स्कॉलर्स आहिनि, तो मैं इनसे ही सवाल पूछूंगी, आपसे ही सवाल पूछूंगी कि जो स्पिरिचुअल स्कॉलर्स हैं उसमें असल में और नकल में क्या फ़र्क है, कैसे हम पहचान सकते हैं? पहचान देखिए, पहचान सबसे आसान यही है कि जो कुरान और हदीस हमें कहती है कि किसी को अगर जज करना हो तो उसके आदत व एतबार से,
اس کے معاملات سے جج کیا جاتا ہے کہ وہ دین کے کتنا قریب ہے، وہ اس کے عادت و اتوار میں، اس کے اخلاق میں، اس کے گفتار میں دین کتنا شامل ہے. کیونکہ انسان کا جو الفاظ ہوتے ہیں وہ اس کی پہچان ہوتے ہیں، کہ جب انسان بولتا ہے تو سمجھ لیں وہ اپنی پہچان بتا رہا ہوتا ہے. تو اس کے بولنے سے، اس کے دین کی پہچان سے یہ پتہ چلتا ہے. اور دوسری بات، وہ آپ کو گائیڈ کس طرح کر رہا ہے، وہ آپ کو کس طرح سے ترتیب دے رہا ہے معاملات کو، کس طرف وہ آپ کو لے کر جا رہا ہے اور آپ کو کیا بتا رہا ہے. کیا وہ دین کے مطابق بتا رہا ہے؟ وہ دین کے ہی نالج کو آگے دے رہا ہے آپ کو، دین کے مطابق آپ کو آپ کے مسئلے کا حل بتا رہا ہے تو صحیح ہے. جس طرح سے حضرت علی سے کسی نے پوچھا تھا کہ یا علی، جب انسان پہ پریشانی آتی ہے تو وہ کس طرح اندازہ لگائے کہ اس پہ آنے والی پریشانی عذاب ہے یا آزمائش؟ کیونکہ آج کل ہمارے معاشرے میں یہ کہ خود پہ پریشانی آ جائے تو آزمائش ہے اور دوسرے پہ آ جائے تو اس پہ عذاب ہے. یہ تو اپنے کیوں کو بھگت رہا ہے، اس نے تو برا کیا اس لیے. تو حضرت علی نے بڑا بہترین اس کا جواب دیا کہ جو پریشانی آپ کو اللہ سے، جو پریشانی، جو مصیبت، جو تکلیف آپ کو اللہ سے جوڑ دے، سمجھو وہ آپ کے اوپر آزمائش ہے. اور جو آپ کو دین سے دور کر دے، اللہ سے غافل کر دے، کہ مصیبت میں بھی آپ نماز نہیں پڑھ رہے، اللہ کو یاد نہیں کر رہے، صدقہ خیرات نہیں کر رہے، توبہ استغفار نہیں کر رہے، تو جو مصیبت آپ کو غفلت میں ڈال دے یقیناً وہ آپ کے اوپر عذاب ہے، عذاب ہے. تو اسی طریقے سے اگر ہم کسی کو عامل ہوں، نجومی ہوں، پامسٹ ہوں، یا یہ جو مذہبی رہنما ہوں یا روحانی رہنما بن کر جو بیٹھتے ہیں، تو ان کی بناوٹ ظاہر ہو جاتی ہے. مومن اس کو پہچان لیتا ہے کیونکہ وہ دین کو جانتا ہے کہ ہمارا اذان ہو رہی ہے، وہ شخص کیا کر رہا ہے، نماز کے اوقات میں وہ شخص کیا کر رہا ہے، اس نے جو پہلے کہا تھا وہ ابھی بھی اس بات پہ قائم ہے یا نہیں ہے. کتنی دفعہ ایسا ہوتا ہے کہ انسان جو کہہ رہا تھا اس کی عادت و اتوار اس سے بالکل بھی میچ نہیں کرتے. بات نیکی کی، جی بات نیکی کی اور اعمال اس کے غفلت والے ہوں. ویسے یہ مطلب روحانی اسکالرز جو ہیں وہ سیلف ہوتے کیا ہیں، کیا کرتے ہیں؟ لیکن تصوف جس طرح سے انبیاء اولیاء آئے انسان کی جو ہے وہ رہنمائی کے لیے کہ روح زمین پہ ہم نے اپنے آپ کو گزارنا کیسے، وقت کیسے گزارنا ہے. ہر شخص پیدا ہوتا ہے، کہتے ہیں نا انسان روز پیدا ہوتا ہے، انسانیت کہیں کہیں پیدا ہوتی ہے. انسان تو روز پیدا ہو رہا ہے، انسانیت. ہم بائی برتھ مسلمان تو پیدا ہو گئے، اس میں ہمارا کمال نہیں تھا، مسلمان گھرانے میں آ گئے. اب ہم نے بننا کیا ہے؟ مومن. کمال یہ ہے، جی کمال یہ ہے. مسلمان وہ ہے جو اللہ کو مانتا ہے اور مومن وہ ہے جو اللہ کی مانتا ہے، اللہ کی مانتا ہے. تو جب ہم اللہ کی مانیں گے تو ہمیں خود بخود پتہ چل جائے گا کہ کون شخص غافل ہے، کون شخص قابل ہے، کس شخص سے ہمارے پاس ہمیں جانا چاہیے، کس سے ہمیں ہدایت لینی چاہیے. تو یہ جو روحانیت ہے اس میں عموماً ہر شعبے کے اندر اچھے برے لوگ ہوتے ہیں. تو مذہب کا لبادہ اوڑھ کر لوگوں کو بیوقوف بنانا بڑا آسان ہوتا ہے. مذہب کے بعد روحانیت کا لبادہ، کیونکہ ہر شخص پریشان ہے، کوئی ذہنی طور پہ، کوئی جسمانی طور پہ، کوئی فائنینشیل طور پہ، کوئی معاشی، کوئی رشتہ داری، ہر حوالے سے کوئی نہ کوئی شخص پریشان ہے. تو پریشانوں کے کہیں نہ کہیں جاتا ہے. اللہ تعالیٰ سب کی پریشانی ختم کرے. بہت شکریہ جی، آپ ہمارے پروگرام میں تشریف لائی. مسز شہاب، بہت ساری اچھی باتیں آپ سے سننے کو ملی اور آپ کے لیے ملکہ فوڈس والوں نے تحفہ بھی بھیجا ہے، وہ آپ کے ساتھ جائے گا. ملکہ فوڈ ڈاڈا سٹھا مسالہ آہن، تاں بھی پنहिंजे گھر میں یوز کندا کہ یہ آپ کے ساتھ جائے گا. اور یہ برابر میں ہماری جو بہن بیٹھی ہیں یہ ان کے ساتھ جائے گا. ملکہ فوڈس کا تحفہ ऐं तव्हां बि खणी अचो सरतियुनि खे मलका फूड्स इस्तेमालु कंदा कयो, मलका मसाला इस्तेमालु कंदा कयो. टेस्ट जेकॾहिं खाधनि में आणणु चाहियो था, भाॼीअ में टेस्ट आणणु चाहियो था, लज़त आणणु चाहियो था, त पोइ मलका मसाला ज़रूरु इस्तेमालु कयो. जो मलका मसाला जेको आहे उहो चयो वञे थो त क्वीन ऑफ टेस्ट है. इन में असांखे बिरयानी जो मसालो मिले थो, आचार गोश्त जो मसालो मिले थो. उन खां अलावा जेको आहे उहो ब्लैक पेपर मतिलबु जेके कारा मिर्च आहिनि उन्हनि जो पीठल जेको मसालो आहे उहो मिले थो. सवयूं मिलनि थियूं ऐं सवयूं जॾहिं आउं ॾिसंदी आहियां मूंखे ईद जी यादि ईंदी आहे, छो जो असां अक्सर जेको आहे न ईदुनि ते सवयूं खाईंदा आहियूं, ठाहींदा आहियूं, विराईंदा आहियूं पंहिंजे आस पास वारनि माण्हुनि खे. त मलका मसाला बि असांजो ईअं ई ख़्यालु रखे थो. सो मलका मसाला तव्हांजी भाॼियुनि खे वधीक मज़ेदार बणाईंदो. मलका मसाला मतिलबु कुटियल पीठल जेके मसाला आहिनि उहे तव्हांखे फराहम करे थो. मलका मसाला अॼु ई सौदे में लिखी वठो, जेकॾहिं का पर्ची मिली आहे घर त हीअ वठी अचिजो ऐं हुन में मलका मसाला लिखियलु न आहे त तव्हां एड करे वठो. घर वारा पाणी ख़ुशि थींदा त वाह जी शइ वठी आया आहियो. त मलका मसाला जेकी बि इस्तेमालु कनि था ऐं उन्हनि खां पाड़े वारा पुछा कंदा आहिनि त तव्हांजी भाॼी में टेस्ट छो हूंदी आहे. उनजो राज़ इहो ई आहे त मलका मसाला जीअं पहिरियों तव्हांखे ॿुधायो त क्वीन ऑफ टेस्ट आहे, त पोइ मलका मसाला इस्तेमालु कयो. ऐं मसाला ॾाढा ज़बरदस्त आहिनि. इन जे पोयां लिखियलु हूंदो आहे तरीक़े इस्तेमालु बि. कई असांजूं भेणियूं जेकी ॿहिराड़ी में ॾिसनि पियूं असांजो प्रोग्राम उहे सोचींदियूं आहिनि त इहो मसालो इस्तेमालु कीअं थींदो, कीअं हिनखे भाॼीअ में सिर्फ़ु उहे न आउं बि सोचींदी आहियां कीअं थींदो न जंहिंखे कुकिंग नथी अचे. माने ॾिसी ॾिसी करे असां अंदाज़ो लॻाए सघूं था त केतिरो इंग्रीडियंट विझणो आहे, केतिरे तइदाद में विझणो आहे. त मलका मसाला यूज़ करियो. तॾहिं चयो वञे थो मलका मसाला जे बारे में लज़त ने तामा सेहत का हाथ, माना लज़त भी आहे सेहत भी आहे. त मलका मसाला सब यूज़ करियो. सबको तोहफे मिल गए मलका मसाला के जी. बहुत शुक्रिया आप हमारे प्रोग्राम में तशरीफ लाए. इन खां सवाइ
सां करशी जामे श्री वारा सहकारी हूंदा आहिनि। करशी जामे श्री वारनि जी वॾी महिरबानी, उन्हनि जा लख थोरा। करशी जामे श्री मिठो शरबत, सुठो शरबत आहे। इहो ई सबबु आहे जो नेशनली इंटरनेशनली खोड़ सारा अवॉर्ड करशी जामे श्री माणे चुको आहे। 265 भेरा टेस्ट जे मरहले मां गुज़री करे, चेकिंग जे मरहले मां गुज़री करे हिकिड़ी बॉटल तव्हां ताईं पहुचे पई, ऐं 276 भेरा शुगर फ्री बॉटल चेकिंग ऐं टेस्ट जे मरहले मां गुज़री करे तव्हां ताईं पहुचे पई। ऐं इन जे करे ई पाण चवंदा आहियूं त करशी जामे श्री सभिनी खे वणंदो आहे। दिलि ते बार नथो करे, हाव ते बार नथो करे। हिकिड़ो गिलास, 2 गिलास, 3 गिलास जेतिरा पियो ऐं तव्हांजी दिलि चवंदी त बार बार पीजे। सहर हुजे अफ़्तार, ऐं अफ़्तार जी दस्तरख़्वान जी रौनक आहे करशी जामे श्री। सहर जी रौनक आहे करशी जामे श्री। रिफ्रेशिंग ही मशरूब आहे, ज़रूरु पीअंदा कयो। बिल्कुलु। ऐं असांजो दस्तरख़्वान जेको इफ़्तारी जो आहे उहो करशी जामे श्री जी तरफ़ खां आहे। इन्हनि जा असां थोरा ई था आहियूं, असां सां सहकार कनि था। हिन में कूलिंग क्वालिटीज़ बि आहिनि। सहरी हुजे, इफ़्तारी हुजे ऐं गर्मियूं हुजनि त करशी जामे श्री जो इस्तेमालु हुजे त ॾींहुं ठही वञे थो, मज़ो अची वञे थो। ऐं हिन में इलायची फ्लेवर बि आहे, त तव्हां इलायची फ्लेवर खे बि इस्तेमालु कयो, ॻाढ़े शरबत खे बि इस्तेमालु कयो। सभिनी खे, छो 2 फ्लेवर आहिनि, ॿिन्हिनि खे कयो, कंहिंसां नाइंसाफ़ी न थी वञे। सही। उन्हनि त शेफ फैसल ॿई मिलाए करे हिकिड़ो शरबत न हा, माना तव्हां ॿई यूज़ करे सघो था। इन खां सवाइ असां सां तावन फरमायो आहे ब्रिज पावर बैटरीज़ वारनि जी महिरबानी। लज़त निथामा, सेहत का हाथ, मलका मसाला जो ज़िक्र पाण करे चुकासीं। NX वारनि जी महिरबानी, जेकी चवनि था हर घर की ज़रूरत, अख़ुवत किसी आस को टूटने ना दें। GFS बिल्डर्स डेवलपर्स वारनि जी वॾी महिरबानी। फॉर्मी परफ्यूम आहे, बॉडी स्प्रे आहे, इहो बि ज़रूरु लॻाईंदा कयो। ऐं इन खां सवाइ अल ख़िदमत फाउंडेशन, कोई ताबीर अधूरी न रहे। शारजा कुकिंग ऑयल, दिल चाहे और क्या, शारजा। टेंग वारनि जी वॾी महिरबानी, बनाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। शौकत खानम वारनि जा लख थोरा। ऐं शौकत खानम वारा चवनि था उनकी सिर्फ़ एक ही दुआ है, जीता रहे मेरा भाई। ब्लैक रोज़ वारनि जी महिरबानी, कलर एक्सपर्ट आहिनि इहे, उन्हनि जा लख थोरा। 7 हर्बल नेचुरल स्किन केयर वारा, उन्हनि जी वॾी महिरबानी। ऐं हर्बेन समर रस, जेकी चवनि था त हिकु बॉटल में 35 गिलास ठहंदा आहिनि शरबत जा, बाक़ी छा कबे साईं, 35 गिलास हिकु बॉटल में। इन खां सवाइ आराम का है नाम, डायमंड सुप्रीम फोम, नंबर 1 क्वालिटी फोम। वकार बिल्डर्स एंड डेवलपर्स। SIUT वारा चवनि था SIUT अपना है। फातिमा फर्टिलाइज़र, सरसब्ज़ FF, ज़मीन की जान, फसल की जान। उन खां अलावा जेके मूं वटि आहिनि, सबरोसो द चिकन स्पेशलिस्ट, तलो अमा तलो में पकाओ, हमें सेहतमंद बनाओ, रूह अफ़ज़ा ज़िंदगी मुबारक, नेस्ले एवरीडे, तुम में है कुछ खास, पाकुला फ्लेवर्स, वेरी हेल्दी वेरी यम, सूफ़ी दस्तरख़्वान, सूफ़ी एतमाद के लिए नेस्ले मिल्क पे क्रीम, हर दिन खुशी से। कोई सिर्फ़ क्विज़ ही पिलाया करो, वाइटल टी वाइटल पियो, ज़िंदगी जियो। वक़्तु ॾाढो महदूद आहे, सम्झी विया हूंदो, इन ते असीं मोकिलायूं था। पंहिंजो तमामु घणो ख़्यालु रखिजो। अल्लाह जी नेमतुनि जो इनाम रमज़ान। सलाम रमज़ान, सलाम रमज़ान, सलाम रमज़ान।